अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ घोटकी काज़ी अयाज कलवाल की खबर मूजिब घोटकी के मीराणी मोहल्ला में घिटी के मामले तां झेड़ो। मीराणी बिरादरी के मर्दन औरतन ॿारड़न जो बिरादरी के मानन खिलाफ एहतजाज। मीराणी बिरादरी के मानन नादर मीराणी, मीर हसन मीराणी, खान मोहम्मद शेख, जान मोहम्मद, मुख्तियार शेख ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बासर वडेरो खैर मोहम्मद मीराणी, गुलाम मुस्तफ़ा आबड़ो वारन खां असां घिटी ख़रीद कई हुई, जंहिंजी रक़म बि उन्हनि खे ॾिनल आहे। उन बावजूद असांजी घिटी बंदि करे वेठा आहिनि। जवाबदार असांखे धमकियूं ॾियनि था। उन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त असीं ग़रीब आहियूं, असांजी घिटी ते बासर कब्ज़ो करे उन मथां दुकान ज़बरदस्ती ठाराइनि था। उन्हनि SSP घोटकी DIG सेक्टर खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।